दरिया दर्दन जो दरिया बाबा तो वते तो थाप कंदो पर तू तो कुछ सोची हां असा जेकरे घर खपाईंदासे रहंदासे काथे बुधाए मां डाया बदल जिथे वणे व तिथे वञी रहो मुखे घर खाली करे जो या 12 लाख रुपया भरे जो केड़ो दी पूछो वारो जंबो ठकेने जे याद कदे 12 लाख ॾिना अथम। अरे 12 लाख जेड़ो बूथ अथई जो तो हिनखे 12 लाख ॾिना आहिनि। ताजी जादो हिन जे मुंह मुहाटे ॾे न वञ हिन खे को धूणो ॾींदो न हिन मां रुगो ॾोकड़ छणदा। वाह तू तो मठ करे भी आऊं चवी विच में न ॻाल्हा बाबा या सही सिद्धि बेवाजबी आ मां मलूक सां सोतो पक्को करे छॾियो तव्हांखे ये जाइ खाली करणी पवंदी। पेर ट्रायो था या विझा डंडे में तो अरे तव्हां मलूक जी बि मल ठीक आहे ने तू विजंदे डंडे में हां तू मारी थी असा के अरे पी त ठलप मरी पवंदो खून किचे में पवंदी हां छजो मुखे मां चवां तो हींअर सा पेर ठायो पेर मतलब खल उठड़े छड़ी तो साव मलूक बाजार गरम थी या पेटा या ॻाल्हाए छा मां चवां तो हलण जी कयो हलो डरो चल बाबा ॿाहिरि न वेंदा किसां हिननि खे ॿाहिरि केरु थो कढे। ठीक है बाबा जेकरे इहा ॻाल्हि आहे न वेंदव तव्हां अमा वञ मुंहिंजो रिपीटर त खणी आ मुंहिंजो रिपीटर ॾिसां त कीअं नथा वञनि। मलूक काॾे चल बाबा तव्हां आयो सुठो कोन कयो आहे। बाबा ये केड़ी घर में ठठरी मचाई थई मुझी गाल कन खोले बुध जे हे रोल बीहर घर आया तेनन सागन मा तोखे भी घर मा कडी चली दस भले घर मोजो कब्जो मोजो खाओ पियो मोजो वरी ढींगो ढेरी भी कयो मोजो। सदोरी मां तुंहिंजो को दुश्मन न आहियां न ई मुंहिंजी तोसां का ज़ाती दुश्मनी आहे जो मां तो ते ज़ुल्म कंदुसि। सदोरी मां सिर्फ़ इहो थो चाहियां त तूं घणी बदनाम थी हाणे थोरो पंहिंजी इज़त जो ख्याल कर बस। मां हिन घर में सॼी सोनी भी थी पवंदसि न तॾहिं बि तुंहिंजो एतबार मुंहिंजे मथां कोन ईंदो छो त तुंहिंजे चाचे अहिड़ा त तुंहिंजा कन भरे छॾिया जो तोखे मुंहिंजे मथां एतबार अचे ई कोन थो। असांजो तुंहिंजे मथां पूरो यकीन आहे पर तूं घर में अहिड़ो माहौल पैदा ई छो थी करीं जो असांजो तुंहिंजे मथां शक वञी पवे। उन ॾींहुं इतफ़ाक़ थी वियो ऐं तव्हां उन ॻाल्हि खे ॻंढि ॾेई वेठा हो। जेकॾहिं तूं घर खां ॿाहिरि ई न निकिरी आहे त इहो इतफ़ाक़ छो थिया। तव्हांजो इहो मक़सदु आहे त मां हिन घर में क़ैद वारी ज़िंदगी गुज़ारियां। असां तोखे क़ैद करणु कोन था चाहियूं आज़ाद थी ज़िंदगी गुज़ार। इन खां पहिरियां असांखे एतिरो त भरोसो थिए न सदोरी त जेकॾहिं तूं ॿाहिरि वेंदीअ त को ग़लति क़दम न खणंदीअ। ॾिस घोरा जेकॾहिं तोखे मुंहिंजे मथां एतबार न आहे त हली मूंखे भले साईं ते हथ रख राय। सदोरी ॻाल्हि एतबार ऐं भले साईं ते हथ रखण जी न आहे पर तुंहिंजे ॿाहिरि निकिरण खां पोइ वरियाम तुंहिंजो पेरो करे तो वटि अची थो पहुचे ऐं ॻोठ वारा मूं ते आङुरियूं था खणनि नेठि त कावड़ में अची को सख़्तु क़दम खणंदुसि पोइ जेको नुक़सानु थींदो उनखे केरु मुंहुं ॾींदो। अदा अॻिते सदोरी घर खां ॿाहिरि न वेंदी इन्हीअ जो ज़ुमो मां थी खणां। इन में ई सभिनी जी भलाई आहे जेसि ताईं वरियाम शादी नथो करे तेसि ताईं हिन जो पीछो न छॾींदो। इन जे करे ई वरियाम जी शादीअ ताईं हिनखे हिन घर में ई रहणो पवंदो। जेकॾहिं मूं ज़ोर रखियो न निज़ाम ते त मां रिश्तो कढी वेंदोसांसि। मां निज़ाम खे राज़ी बि कयां पोइ उन्हनि खे जवाबु ॾिए सुभाणे वरियाम फिरी वञे त पोइ त मां उन्हनि खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो ई कोन थींदो सावण। ख़ुदा बश्क वरियाम राज़ी आहे तूं रुगो निज़ाम खे राज़ी कर। हा वरियाम बाबो हरू भरू तकड़ पियो करे
तो कुछ ॾींहुं सब्र कर चला खुदा बख्श जेकॾहिं छोकिरी जो रिश्तो टुटी थो वञे न त पोइ सोचींदासीं। वरियाम तूं बि खणी सिधी ॻाल्हि कर छो पियो सभिनी खे आसरनि में रहाई। भाॼाई मूं सिधी ॻाल्हि त कई आहे, अञा कहिड़ी सिधी ॻाल्हि कयां? मूंखे रुॻो इहो ॿुधाए त तोखे शादी करणी आहे या न। बाबा तव्हां बि वञी अहिड़ो संग उतारियो जंहिंजो अॻ में रिश्तो थियल आहे। जिथे न छोकिरी जो रिश्तो थियल आहे उहो ख़तम करणु मुंहिंजो कमु आहे। पोइ पहिरियां वञी तूं जो रिश्तो ख़तम कराए पोइ अची तूं मूंसां ॻाल्हाए। चाचा तव्हां केतिरा बि ज़ोर भली छो न हलायो पर वरियाम शादी कंदो ई कोन। हा मां इहो त मां बि ॾिसां थो, रुॻो तो वते बहाना कंदो। को बि मूं बहानो न आहे कयो बाबा। तव्हां चयो त वञी छोकिरी ॾिसी आहे ऐं मां वञी छोकिरी ॾिसी बि आयुसि ऐं ॿी ॻाल्हि छोकिरी मूंखे पसंदि बि आहे। हाणे तव्हां वञी उतां रिश्तो पको करे अचो। जेकॾहिं उते रिश्तो पको न थियो न पोइ तव्हां मूंखे शादी लाइ ॿीहर कॾहिं बि न चइजो। ख़ुदा बख्श हाणे त वारो कर वरियाम बि राज़ी थी वियो आहे। सुभाणे खां वठी मां निज़ाम जा वञी पेर थो मटियां। ख़ुदा बख्श हर हाल में इहो रिश्तो कढणो थी। मालिक भलाई कंदो परेशान न थी सां न। मूंखे इजाज़त ॾे त हाणे छोकिरी खे वनवा में विहारे वञो। जेसी ताईं तव्हां दिल पर वारनि जो बिलो नथा कयो न मां इहा इजाज़त तव्हांखे नथो ॾेई सघां। सम्झ त उन जो बिलो मां करे छॾियो आहे, बाक़ी छोकिरी खे वनवा में विहारण जी इजाज़त ॾे। कीअं मां इजाज़त ॾियां तव्हांखे सुल्तान? अञा कल्ह दिल पर असांखे धमकी ॾेई वियो आहे। पुछ मुंहिंजे छोकिरे खां। हुनखे किले ते जेतिरो कुॾणो हुयो कुॾी वरितई, हाणे मां हुनजो रस्तो सोड़ो करे वरितो आहे। दिलबर असांखे धमकी ॾेई वियो आहे सुभाणे वरी मोटी ईंदो। हा दा दिलबर चई वियो आहे त सुभाणे मां धन अमराउनि जो वठी ईंदसि ऐं हितां तोखे ज़बरदस्ती वठी वेंदसि। दिलबर सुभाणे जे सिज निकिरण खां पहिरियां ई गायब थी वेंदो ऐं तव्हांखे किथे बि नज़र न ईंदो। इहो सुल्तान जो तव्हां सां वाइदो आहे। बाबा असांखे यकीन तॾहिं ईंदो जॾहिं असां दिलबर खे क़ैद में पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं। ठीकु आहे निज़ाम, मां दिलबर जो बंदोबस्तु करे छॾियां थो। हू तव्हांखे नज़र न ईंदो। बाक़ी ॿिए ॾींहुं असां छोकिरी खे वनवा में विहारण ईंदासीं। हा सुल्तान हा इहा सुहिणी ॻाल्हि आहे। पहिरियों तूं दिलबर जो बंदोबस्तु कर पोइ तूं अचे छोकिरीअ खे वनवा में विहारे निकाह करे शादी करे वठी वञजां। पोइ मोकिलानी न आहे, मां हाणे हलां थो। तूं ईअं कर असांजे लाइ चांहि ठाहे खणी अच। ॾिसी मूंखे दुआ सां कुझु ॻाल्हाइणो आहे त मां ॻाल्हाए वठां। हा हा जा अम्मा तव्हांजे बाबा जे विच में छा जो जहिड़ो थियो आहे? तुंहिंजो पीउ अचे न त उन खां पुछा कजां। अम्मा तव्हां छो नथा ॿुधायो? तुंहिंजे पीउ ॿी शादी कई आहे। छा आई मुठियसि हीअ त लख जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हुन मसाईअ खे ॿुधायमि त उहा त मूंखे नोटनि सां भरे छॾींदी। अम्मा चओ त इहा ग़लति ॻाल्हि आहे। इहो ई सच आहे। अम्मा सही सही ॿुधा इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ थी ॻाल्हाई? भला मां तव्हां सां कहिड़ो मज़ाक कंदसि? शहर वारे बंगले ते रायो अथई ऐं जेको नंढड़ो तुंहिंजो पीउ वठी आयो न चए पियो यतीम ॿार आहे यतीम ॿार आहे। उहो यतीम ॿार न आहे, उहो तव्हांजो भाउ आहे ऐं अकबर ख़ान जेका ॿी शादी कई आहे न उहो उन मां इहो पुटु अथसि। अम्मा तो त वॾी ॻाल्हि करे छॾी। मूं पाण इहो सोचियो ई न हो कॾहिं त तुंहिंजो पीउ एॾो वॾो कदम खणी सघे थो। छा सोचियो अथई कमु? जेको तव्हांजो हुकुम हूंदो उन ते ई अमल कंदासीं। हुजे न चवां त 5 मिंट पोइ ॾे पोइ कंध कोन कढाईंदासीं नवाब। बाबा साईं शमू सुल्तान जो दोस्त आहे, हिनखे कचो न सम्झो, ईअं सम्झो त हे आवी में पकल आहे। दोस्तो हिनजी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं हिनखे मलाखड़े में लाहींदासीं। दाऊद सही थो चए दोस्तू, जवान जी मैदान ते ख़बर पवंदी आहे। आज़माए ॾिसिजो संगत, मां बि बाहि जो पकल आहियां। मरण माराइण खां सवाइ कोन मुड़ंदुसि। शामू को दाव सोचियो आहे मूं ऐं जो कमु करे आया हो न अगरि नोटनि जी भरियूं ॿधी ईंदव उन मां जेको खपेव त पिया खणिजो ऐं खाइजो। अहिड़ा दावत मां पाण ॻोल्हींदो आहियां। ॿुधायो त कंहिंखे ॾारो ॾियणो आहे? इहो ॾारो रश अकबर ख़ान खे ॾियणो आहे। छा अकबर ख़ान खे? अकबर ख़ान हुजे या हुन खां वधीक ढिंग हुजे, मुंहुं ॾेई वठंदासीं। ॼण त हा शामू अकबर ख़ान जे घर में चोरी करण में कामयाब वियो न त सम्झो त किरोड़ जो दालो अथव, किरोड़ जो।
ऐं उन खां पोइ जेके बि सोन ज़ेवर हूंदो आहे न उहो हुन खां अलॻि हूंदो आहे, रोक अलॻि हूंदो आहे। पोइ इहा पकी ताड़ कर, प्रोग्राम ठाहे, जॾहिं हुकुम कंदे मां हाज़ुर थी वेंदुसि। बस तूं ख़ाली चङो तयारु रह, इहा ॿिनि में दाव हणणो आहे। मासा तो मूं ख़बर ॿुधी आहे त सुल्तान वारा गुलूअ जी शादी था कराइनि। शरल ये ख़बरूं मूं बि ॿुधियूं आहिनि, पर यार इहा ख़बर कोन थी पए त हुनजी शादी किथां पिया कराइनि। वया मैं शादी करें अथसि। सारंगी इहा ख़बर तो कोन्हे त तारीख़ अलाए कहिड़ी रखी अथनि। बाक़ी इहा ख़बर आहे त 2 ॾींहंनि खां पोइ शादी अथसि। यार जेकॾहिं पसंदि ते कुंवार मिली अथसि त गुलू वॾो ख़ुशि नसीब आहे। खुदा कंदो त तोखे बि पंहिंजे पसंदि वारी कुंवार मिलंदी वरिया में। वज़ीर यार अहिड़ा भाग असांजा किथे आहिनि। मासा त तुंहिंजा भाग बि भला थींदा, छो तो दिलि न आई। अल्लाह कंदो त तोसां बि सणाई ज़रूर थींदी। वज़ीर यार मूं त आसरो ई पले छॾियो आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ ॿिए हंधा शादी छो नथो करे? बसि यार मां सम्झी वियो आहियां, सभु ॻाल्हि नसीब जी आहे। माण्हू चाहे कंहिंखे थो, ऐं यार शादी वञी कंहिंसां थो करे। जेतिरो मूं पंहिंजे पीढ़ी खे चाहियो आहे न, एतिरो केरु बि कंहिंखे न चाहींदो, केरु बि न। चल थी बि सघे थो तुंहिंजे नसीब में उहो ई पीढ़ी लिखियल हुजे। वरिया खुदा कंदो उतां ई शादी थींदे। यार हाणे दिन दिल खे दुआ ई नथी लॻे। पुट तबाही बि करे छॾी, अञा ताईं रिश्तो बि कोन मिलियो। बाबा साईं बाबा साईं, बाक़ी 2 ॾींहं आहिनि, पोइ ॾिसजांइ त कीअं थी मुंहिंजी कुंवारे घर में अचे। अदा मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे। जेकॾहिं असां प्लान ठाहियो आहे, तूं छा थो सम्झी त सुल्तान वारनि प्लान न ठाहियो हूंदो? हा पुट, उन्हनि बि को न को बंदोबस्त कयो हूंदो न। पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो निज़ाम बि सुल्तान वारनि सां मिलियल ई आहे ऐं तव्हांखे बेवकूफ़ बणाईंदो पियो अचे। बाबा तूं सुभाणे वञी निज़ाम सां मिली अच ऐं वञी ॾिस त हू असांखे बेवकूफ़ पियो बणाए या सुल्तान वारनि खे। अदा सोरा ना पक समझो, इहो निज़ाम असांखे बेवकूफ़ बणाईंदो थो अचे। जेकॾहिं पुलिस जी मौजूदगीअ में जेकॾहिं चोरी चवे त इहे असां सां ॾाढो था कनि, त पोइ तूं छा थो सम्झी तुंहिंजो दादरीअ सां निकाह थी सघे थो? मुंहिंजा भाउ, मूं दादरीअ खां पक कई आहे, हू फिरंदी कान। अदा छोकिरी तोसां गॾु आहे त तुंहिंजी आहे, जेकॾहिं वरी गुलूअ सां गॾु आहे त उनजी आहे। इहो लकाह तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी चुको आहीं। अञा पोइ बि तूं उनजे मथां इतबार थो करीं, वॾी ॻाल्हि आहे अदा। मालिक सणाई कंदो दादा न, अलाह कंदो त दादली सां मुंहिंजो निकाह थियो। सौट काॾे हलणो आहे? चाचा ॾांहुं वञा पियो। खजू खैर में वञी थो। बाबा जो हुनखे न्यापो ॾियणो आहे। कहिड़ो न्यापो? सदाम ही न्यापो मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। खजू न्यापो त खैर जो आहे न। हा जी बि न्यापो खैर जो आहे। चई त पोइ मां बि हलां? जेकॾहिं तव्हांखे वठियो हलां त पोयां माल जी केरु कंदो? छा उते रही पवंदे छा? ज़ाहिर आहे न्यापो ॾेई कोन मोटंदुसि। चाचा विहारे चई थो थी सघे तो राति रही पवां। राति रही छा कंदो? जेकॾहिं शाम जो मोटी त पोइ गॾिया था। अजीब तूं सदाम सां हथ हमराई कराइजांइ, मां शाम ताईं पक सां मोटी ईंदुसि न्यापो पहुचाए। पोइ तूं निकिरण जी कर, असां माल जो गाह कयूं था सदाम मां। ठीकु आहे, राति पोइ ज़रूर मोटिजांइ, त गाह मां कोन ॾींदुसि माल खे। सदाम तुंहिंजो साह न वञे, मां राति ताईं मोटी ईंदुसि। सियाणी बेखबर कुछ खाइण पीअण लाइ आंदो अथई या न? घोड़ा खाइण जे लाइ कुछ बि कोन आंदो अथमि, बस हिकिड़ी ख़बर आंदी अथमि। ख़बरुनि सां को असांजो पेट भरबो छा? अरे मलूक ॻाल्हि ॿुध, हीअ ॻाल्हि ॿुधण सां तुंहिंजो पेट ई फूकिजी वेंदो, मानी जी ज़रूरत ई कान पवंदई। हा ॾाढी बुख लॻी आहे, वारो करे इहा ॻाल्हि ॿुधा जीअं असांजा पेट भरिजी वञनि। तव्हांखे इहा ख़बर ई कान्हे का? असल ॻाल्हि इहा आहे त अकबर खान जी शहर में ॿी बि शादी थियल आहे। हाँ पोइ वारो कयो न,
हाली रेस जी बी शादी जी घोर वठी चूं। अड़े रेस रे वेनी बंदूक हणंदे देरी को न कंदी। सच्चो ही मलूक तू सच्चो ही। मुझी रानी तू बुधाए मां कदे तो सा कूड़ है वा। अरे बात बंद कर। ये दोडा फाड़े सियाणी के छतो सी ऐं इहो छाते राणी राणी पे तो चई। मुझी नजर थोड़ी सियाणी के लगंदी। मुझो पे मथो खराब थी विया जो अची तहां के गाल बुधाई तम पेरी जादो के बुधाया हां वसाई के बुधाया कोई ममण मचंदो। खेर कर छो थी पराए घरन ते टांडा रखी। इहा त नानी साणी जी पुरानी आदत आ कोड़ल अखे हो रहा है बे तू मुझे ला खड़ो सियाणो लती। चाचा के न्यापो ॾई हाँ बाबा न्यापो तो दई आयो पर तव्हां इहो छो नथा ॿुधायो त आख़िर तव्हां करण वारा आहियो। इहा तोखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी त मां छा करण वारो आहियां। सिर्फ़ तव्हां अॼोकी राति सबो। बाबा तू छा तो समझी त जेको कुछ तू सोचो आहे असां उन में कामयाब थींदासीं। मां पहिरीं ॻाल्हि त मां सोचींदो न आहियां पर जेकॾहिं सोचींदो आहियां न त पेरनि हेठां ज़मीन कढी छॾींदो आहियां। इहे त मुंहिंजे हथनि जा ॿार आहिनि। बाबा मूंखे त ख़ौफ़ पियो थिए त मसलो को वॾो थींदो। मुंहिंजे हूंदे पुट तूं को बि ख़ौफ़ न कंदो करे। सुभाणे तूं ॾिसजां सुल्तान वारा ऐं दिलबर वारा अहिड़ो त पाण में मिड़ी ढांगा थींदा। बाबा जेकॾहिं हू ॿई पाण में नथा विढ़नि त पोइ छा सोचियो आहे। धीअ तूं को बि फिक्र न कर। विढ़ंदा अहिड़ो विढ़ंदा मां हुननि जे लाइ अहिड़ी खॾ खोटे छॾी आहे जो बसि रुगो हुनखे धिको ॾेई छॾींदुमि। ठीकु आहे बाबा मञोसीं त दिलबर ऐं सुल्तान वारा पाण में विढ़ंदा ऐं असीं उन्हनि खे खॾ में केराईंदासीं। उन खां पोइ छा सोचियो अथई। इन खां पोइ मूं मरण जो सोचियो आहे। तूं मूंसां गॾु मरंदे। बाबा मुंहिंजे मरण जो मूड न आहे। धीड़ पई थई मिथ में अच्छो थई मुंहुं। अरे जॾहिं मां तोखे 10 चकर चई चुको आहियां त मां सुल्तान ऐं दिलबर वारनि जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। पोइ बि सवाल मथो सवाल हीअं न थींदो त छा थींदो हीअं न थींदो त छा थींदो। अरे तोखे जॾहिं ख़बर बि आहे त निज़ाम नागो आहे नागो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। अॼु राति तव्हांखे रस अकबर खान जे घर में गेणू आहे सभु माल पोहारे खणी अचणो अथव। कोशिश कंदासीं चाचा नवाब जेकॾहिं वजु मिलियो त पूरी जांच करे छॾी आहे। रस अकबर शहर वियल आहे वो अॼु राति न मोटंदो आहे। भाई घर में अकेली माई वो हके को न कई जो नेगा छोड़ दे जलाओ तई बाकी बियो सॼो घर खाली अथसि। कई आराम सां हर सामान ढोए सिधा मोटी अचिजो। जेको तव्हांजो हुकुम चाचा नवाब जीअं चवंदो उहे कंदासीं। पोइ राति इन्हनि जो मां ॿार बोरिंग वारे नंबर ते इंतज़ार कंदुसि चाचा नवाब। होॾा तुखे इंतज़ार करण का ज़रूरत न आहे। शाम हिते अचिजा ऐं राति जो हितां गॾिजी निकिरण जी कजो। छा पोइ वापसीअ जो पेरो हिते न लॻंदो। अरे घटियूं पकियूं लॻियूं पयूं अथव। हा दादा पेरो किथां लॻंदो। त मूं चाचा नवाब सही थो चवे तव्हां आराम सां निकिरंदासीं। हा हितां वेंदे को ॾिसिजो न त वापसि मोटी अचिजो। लाज़मी न आहे त वॾी इहो कमु करणो आहे। इहो सभु कुझु सम्झूं था चाचा नवाब। जंहिं ॾींहुं बि वजु मिलियो न उन ॾींहुं रेस अकबर खान खे ॾाढो ॾेई वेंदासीं। ऐं हाणे इहो कमु जल्द करणो आहे। इन कम में देरि न आहे करणी। अबा सुभाणे न ॿिए ॾींहुं गुरूअ जी शादी आहे न। जी मासी। पोइ अञा त काई तयारी बि कोन कई अथव। एतिरे क़दुरु जो मां घर में सहरा बि न आहिनि चवराया। मासी इहा ॻाल्हि असां ॿाहिरि कढण ई नथा चाहियूं। पोइ अबा इहे ख़ुशियूं त कोन थियूं। गुलू को 80 साल जो पोढ़ो त न आहे जो तव्हां हिन जी शादी लिक छप में पिया कयो। मासी इहो इन करे जो शादीअ में फॾो आहे। जेकॾहिं सुभाणे हेठां ई मथां थी न त शादी न थी सघंदी ऐं पोइ माण्हू असांजे मथां खिलंदा। पोइ लाचार त न हुयो गुलूअ जी अहिड़ी जाइ तां शादी कराइण जो। असांजो इरादो कोन हुयो बस मड़े कुल्लू जो ज़ोर हुयो त शादी कंदुसि त इते ई कंदुसि। पोइ तूं ॿुधा असां छा था करे सघूं। अलाह कंदो ख़ैर सां शादी थी वेंदी। तव्हां घबरायो छो था। ॻाल्हि गरी आहे मुंहिंजा भाउ। जेकॾहिं असां पंहिंजे बंदोबस्त जो सोचियो आहे अच्छा दिलबर वारनि पंहिंजे बंदोबस्त जो कोन सोचियो। अदा वॾा त चए पियो मां कमु पको करे छॾींदुसि। मां जी वञी सूबेदार सां मिलां थो।
सुभाणे छापो हणाए इन्हनि दिलबर वारनि खे लाकअप कराए छॾिया। अदा इन कम में तव्हां ॾाढी देर करे छॾी आहे। जेकॾहिं इहो कमु 2 ॾींहं अॻु में करे छॾियो आहे न त ॾाढो बहितर थी वञे। मुंहिंजा भाउ उन्हनि जी बि ॼाण सुञाण हूंदी, उन्हनि जो बि को वास्तो हूंदो। 2 ॾींहं अॻु में मां उन्हनि खे लाकअप कराए छॾियां हा। हू सूबेदार जे मथां ज़ोर रखी आज़ाद थी वञनि या ज़मानत कराए वञनि हा, पोइ छा कयूं हा? इन करे उन्हनि खे सुभाणे लाकअप कराईंदासीं। 2 ॾींहं त उन्हनि जा भॼ भॼा में लॻी वेंदा। इन विच में असां तुंहिंजो निकाह कुंवार वठी ईंदासीं घर। अदा जेको सोचियो अथई न अलाह खां तो ईअं थींदो। अदा वॾा तू शाम वञी सूबेदार सां मिल ऐं हुनखे कुझु माल पाणी खाराए कमु पको करे अच। ईअं ई थींदो मुंहिंजा भाउ, ईअं ई थींदो। छो त नाग जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। हीअं तुंहिंजो जिन काढियो पहिरियों त असांजी पोयों बारे बारे छॾी। छोरी ठाहियो न ॻाल्हाए। जॾहिं ख़ैर थी वियो आहे त पोइ वरी तूं छो पई मुसीबत खे सॾी? मुसीबत छा जी, इहो सॼो मकर हुयो। मकर त मकर ई सही। जॾहिं न फ़कीर मोटो पोइ मां तोखां पुछंदसि। छा अञा मोटंदो? काॾे वियो आहे जो अञा मोटंदो? कुझु ॾींहं साईं जी दरगाह ते वियल आहे। न न न न मां तूं फ़कीर खे चओ त हू साईं जे दरगाह ते ई वेठल हुजे। हुनखे जेका बि शइ जी ज़रूरत हूंदी न असां हुनखे दरगाह ते पहुचाए छॾींदासीं। हेॾे अचण जी का बि ज़रूरत नाहे अम्मा। तूं भले पंहिंजे फ़कीर खे घुराए, मां बि ॾिसां त तुंहिंजो फ़कीर करे छा थो। ईंदो 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 तमामु जल्द ईंदो। तूं छो पई घबराए? हा हा पोइ घुराए हुनखे। न माना तूं हिन नादान छोकिरी खे छॾ, इहा त चाहे थी तूं मुसीबत अचे मुंहिंजो घाटो। इहा चाहे थी त मां अॼु मरां सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। मार पैस छोरी मुंहिंजे पोयां हथ धोई पई आहे। तूं हिन जी ॻाल्हियुनि में न अच। तुंहिंजो फ़कीर साईं दरगाह ते वेठल आहे न, हुनखे उते ई वेहण ॾे। ते ईंदो त तोखे बि परेशान कंदो अम्मा। असांखे